पनुआ किले बाईजी सांगी दादलो थाणन की हद में खुलेआम मुबैना तौर ते पुलिस की मिली भगत सां हीरोइन आइस मंशियात समेत अहम रोडन रस्तन पाड़न मोहल्लन चौकन ते आकड़ा पर्ची जुआ चकी जुआ ऐं ॿियनि समाजी बुराइन जाइन दुकानदारन में अड्डा खुली विया आहिनि। इन हवाले सां वधीक तफ़सील ॾियण लाइ असां सां लाइन में मौजूद आहे पनुआ किल मां CN न्यूज़ जो रिपोर्टर अयाज़ झंडीर। जी अयाज़, छा तफ़सील आहिनि? त पनुआकिल बाईजी सांगी दादलो थाणे जे हदनि में ऐं पनुआकिल सिटी जे मुख़्तलिफ़ पाड़नि महलनि बाज़ारनि में खुलेआम मंशात हीरोइन चर्स आफ़ीम शीशो आइस नकली शराब जो कारोबार खुलेआम हलंदड़ आहे ऐं उन सां गॾोगॾु आकड़ा पर्ची जुआ बुकी जुआ जा बि चपे चपे ते पनुआकिल भरपासे में दुकान खुली विया आहिनि ऐं उन सां गॾोगॾु बुराइनि जा अॾा बि मुख़्तलिफ़ पाड़नि में सरेआम हलनि पिया। अहिड़े कारोबार सबबि पनुआकिल जा न रुगो सवें नौजवान शागिर्द पर हज़ारे माण्हू उन नशे जा ऐं जुआ जा आदी थी विया आहिनि। केतिरा ई माण्हू ख़तरनाक नशो वापराइण सबबि पंहिंजूं हयातूं विञाए वेठा आहिनि ऐं केतिरा ई माण्हू जुआ खेॾण सबबि पंहिंजा घर ट्रपड़ ट्राड़ी ज़मीनूं प्लाट वग़ैरह विकिणी कंगाल बणिजी विया आहिनि। उन हवाले सां पनुआकिल जे शहरनि केतिरा ई ॿेरा एहतिजाज कयो आहे पर उन ख़िलाफ़ु को बि नोटिस वठण लाइ तयारु न आहे। महिरबानी अयाज़ तफ़सीलन खां आगाह करण जे लाइ। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हाँ, बेल आइकन खे प्रेस करण न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची